नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त हुकूमत पारां तइलीमी इदारा खोलण जे ऐलान खां पोइ गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी में सफ़ाई जो कमु जारी है। गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी में SOPs जे तहत 15 सेप्टेम्बर खां खोलण वञी रहिया आहियूं। कॉलेज में सफ़ाई जो कमु केतिरनि ॾींहंनि खां जारी है, जेको हाणे आख़िरी मरहलनि में आहे। हिन ख़्यालनि जो इज़हार गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी जे प्रिंसिपल अब्दुल कादिर चाचड़ कॉलेज जी सफ़ाई इंतज़ामनि जो जाइज़ो वठण खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे। हिन वधीक चयो आहे त SOPs ते अमल कंदे तइलीमी सरगर्मियूं शुरू कयूं वयूं आहिनि, जेको ख़ुशि आइन आहे। सफ़ाई जे कम खे तेज़ कयो वञे। हिन चयो आहे त सफ़ाई अमले सां गॾु निजी मज़दूरनि जी मदद सां कॉलेज में सफ़ाई जो कमु तेज़ कयो वियो आहे। कॉलेज जे भितनि ऐं ॿिनि हंधनि ते पिणु रंग जो कमु जारी आहे, जॾहिं त बाग़नि जी सफ़ाई पिणु कई पई वञे। हिन चयो आहे त शागिर्द स्टाफ SOPs जी पैरवी करण ऐं स्कूल में मास्क खे इस्तेमालु करणु। हिन वधीक चयो आहे त क्लास में समाजी फ़ासिलो पैदा करणु, कुर्सियों ऐं टेबल में फ़ासिलो रखियो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।